छा थो वठे कंटिन्यूटी तुंहिंजी बि कंटिन्यूटी आहे या हा हा वाह ॾाढी कंटिन्यूटी आहे शेफ आहे जी दोस्तो त असांजे तकरार जी न्यू एंट्री अब्दुल्ला मला तकरार में तव्हांजी एंट्री थी वई आहे छा पिया महसूसु कयो पहुता आहियूं कमु कंदासीं इंशाअल्लाह ताला पोइ ख़बर पवंदी हा शुरूआत आहे पहुता आहियूं तव्हां सां सीन थींदा त इहा बि कमाल जी ॻाल्हि आहे असां बि कोशिशि कईसीं त कंहिं न कंहिं बहाने वॾनि अदाकारनि सां असां पासे में तव्हांजी माशाल्लाह व्यूअरशिप आहे हेॾी सारी तव्हां असांजा तमामु बहितरीनु कॉमेडियन आहियो ऐं तव्हां ऐं मामू लालू सिंधी मीडिया जी शुरूआती कॉमेडियन आहियो ख़ासि तौर ते प्राइवेट चैनल जेके आहे इहे अलाह जा लख अहसान इंसान कोशिशि करे थो वधीक हाणे कंदो मुंहिंजो मौला हिन मवाली जो जेको तव्हां वटि ट्रेंड आहे तव्हांजो जी उहो त माना मुल्क मशहूरु आहे न हा बिल्कुलु मशहूरु है न तकरार ॾिसंदा आहियो तव्हां हा तकरार माशाल्लाह भलो ड्रामो हले पियो असांखे मौक़ो मिलियो आहे हाणे हा और असां तव्हां सां गॾिजी कमु कंदासीं इनशाला बहितर खां बहितर कोशिशि कंदासीं त घटि में घटि बहितर न तव्हांजो ट्रैक माशाल्लाह बहितर किथे कहिड़े स्टेट ते अलॻि घर थो थियनि अलॻि पंहिंजो पर अॼु त लॻे थो तव्हांजी उताकत घणी आहे ख़ासि अलाह छा थींदो इहा असांखे ख़बर नवाब खान जे सेट ते सालू ऐं तुम जो अचो था त माना कुझु त आहे ख़ैर सलाह त न हूंदो माना तव्हां जेको आहे होॾे सालू वारे सेट ते जी हा सालू जे घर में हा माशाल्लाह कीअं पिया महसूसु कयो रिकॉर्डिंग तव्हांजी थी आहे मुंहिंजा हा 10 सीन कल्ह कयासीं हा अॼु वरी कीअं बहितर रहिया माशाल्लाह करेक्टर कीअं आहे तव्हांजो करेक्टर मुंहिंजो इहो आहे त मां हुन सालूअ जो भेणीअ अच्छा हू मूंखे हिन पंहिंजी भेण खे वठी आयो आहे त घर में ॿियो केरु कोन्हे त भला हाणे तव्हां हुजो हिते त जीअं मानड़ी जा 2 टुकड़ा पचाइजो न हुन में कॉमेडी टच आहे या सीरियल बिल्कुलु कॉमेडी टच आहे पर हुनजी भेण वरी मुंहिंजी ज़ाल खां वधीक ॾिघी आहे हा उहा वरी चए थी त मां आई हिन जे लाइ त हाणे उहो हिकिड़ो मुंहिंजो मुड़ुसु मखण हाणे सालू मुंहिंजो भाउ गॾिजी वियो हाणे थाम हू मले त ॿुहार हुजे हाणे असां ज़ाल जा मञूं बसि कोशिशि कयूं पिया त जीअं माई ख़ुशि रहे माना तव्हां ॿिन्ही सां वरी साॻियो होशियारु आहे साॻियो होशियारु आहे हुजे पियो अधी कोई अधु हुजे उहो असां ओड़ा न माशाल्लाह तव्हां ईअं सम्झो त जेको मूसा आहे मूसा माना ड्रामे जो हीरो आहे तव्हां माना हीरो जे घर जा वारिस थी विया हाणे थी विया हाणे इहो मूसो पहुचे अलाह ख़ैरु करे त मूसो असांजी केतिरी इज़त थो करे मूसो अञा कोन मिलियो तव्हां न अञा कोन मिलियो आहे छो त मिलंदो तव्हांजी इज़त कंदो पासे अलाह करे करणु घुरिजेसि छो त मां आख़िर हुनजी चाची आहे छा चइसि पुफी माना मां हुनजो फुफड़ हा फुफड़ जी इज़त कंदो त ख़ुदा बि इज़त कंदुसि माशाल्लाह तव्हां त बहितरीनु आर्टिस्ट आहियो ऐं मूंखे लॻे थो त जेको तव्हांजो पेयर आहे तव्हांजो इहो चालू वारो सेट वरी इनशाला एस्टेब्लिश थियो छाकाणि त पहिरियां हुन में आपा शबीरा चना हुई जी हा ऐं वरी हुन खां पोइ नसरीन नाज़ आई जी जी वरी हाणे तव्हां अची विया त मां इहो सेट बि आबाद थी वियो करे सो माशाल्लाह बहितरीनु जेको आहे सो ड्रामा तकरार में अब्दुल्ला जी एंट्री ऐं हे असां अची विया आहियूं पंहिंजे सेट ते वॾी गहमा गहमी आहे नवाब खान जे सेट ते वॾी गहमा गहमी आहे हे सालू बि अची पहुतो आहे ऐं साईं खे चवां कमदार त आहे ई आहे हा लीमो मिठो बाए मिठो 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 खटो मिठो हे पेट्रोल जो चढ़ी वियो छा सम्झी 26 रुपया तेल या ख़बर कान्हे जा कल्ह मूंखे चए त 14 रुपया बाबा चढ़ंदो पेट्रोल राति भराए छॾिजां मां इन करे गॾे वती आहे गॾे वती अथमि बाबे गॾे वधी आहे ऐं ट्रिपी थी साइकिल वधी आहे ॿारनि वारी उन ते माना भाॼी वठणो ईंदो न इहो हशर वॾो ख़राबु थी वियो पंहिंजो गुलाम नबी मूंखां को छॾियो आहे गॾे जो जंहिंमें मां इहो तेल महांगे जे बारे में राति मां गॾे वठी आयुसि ॾोकड़नि ते ऐं मोटरसाइकिल खे पाद हुजां मुंहिंजो हाणे इहो को पुराणा रिवाज शुरू थींदा पंहिंजा घोड़ा साइकिल टांगो लस्सी बसरनि सामानी गुड़ सामानी जेके असांजा वॾड़ा खाईंदा इहो थींदो चिबड़ उन सां खटाण सामानी
काटन कपिड़ा इहे सभु बंदि। हाणे त अॻे खंड सां मानी खाईंदा हुआसीं, हाणे त उहा महांगी थी वई आहे। न लस्सी में मिर्चूं, हा लस्सी में मिर्चूं उहे विझी खाईंदा वॾा। थोरो लीमो मिलाए, हा पर लीमो महांगो थी वियो आहे। लीमो मां सस्तो हुया न, तव्हांखे मां पाणे प्लेट में अंदरि घुतां ॾिसो 400 रुपए किलो आहे, सस्तो आहे। अचे अचे था, खट्टो मिठो थी सघे थो। अचे था, हा अच्छा बाबा अचे ठीक हो, हलो बसि तुंहिंजा रोग ठही अच हली अचे ना।